हिकिड़ो उसूल आहे दोस्ती थींदी उन सां आहे जंहिंसां तव्हांजी कुदरती तौर ते लॻंदी आहे। ठीकु आहे, मिसाल तौर ते दोस्तीअ में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके न हली सघंदियूं आहिनि, जीअं कूड़ आहे। जेकॾहिं तव्हांखे दोस्ती हलाइणी आहे ऐं तव्हां चाहियो था तव्हांजो दोस्त तव्हां सां कॾहिं बि नाराज़ न थिए, दोस्ती ख़तमु न करे वञे, त उन में कुझु शयूं ज़रूरी आहिनि। जीअं मां चयो त कूड़ न ॻाल्हायो कॾहिं बि, जेका बि शइ आहे ॻाल्हि आहे साफ़ साफ़ ॿुधायो ऐं फ्रैंक बी फ्रैंक सचा थियो, जेका बि ॻाल्हि हुजे नफ़ाद बि न हुजे त हे मुंहिंजो दोस्त आहे, मां हुन मां पंहिंजा कमु कढंदो, हे कमु करिणो आहे यार, मुंहिंजो कमु करे आहे, हे कमु करे आहे, हे कमु करे आहे। जेकॾहिं मां वठां थो त मां बि त कयां न कमु हुन जा। दोस्त उहो आहे जेको आईअ महिल कमु अचे, ॾुखे वक़्त में कमु अचे, उनखे चइबो आहे दोस्त। हिकिड़ो दोस्त हुयो जेको मुंहिंजो यूनिवर्सिटीअ में थियो हुयो ऐं नईअ मां दोस्त थियो, क्लास पिलो थियो, क्लास में हिकिड़े में पढ़ूं था असां, उन सां ॻाल्हाइणु थियो, थोरो त पोइ मिलणु थियो। हिकिड़े दफ़े ॾींहुं थियो त उन खां मां हिकिड़ी ॻाल्हि पुछी ऐं हुन मूंखे न ॿुधाई, उहो नटाए वियो या नटाइबो आहे। उन खां मां पुछो त हीअ शइ, हे कमु जेको तुंहिंजो आहे किथे पहुतो आहे, तो केतिरो कयो आहे, हे कमु जेको तूं कयो आहे इहो तूं केतिरो कयो आहे, किथे पहुतो आहे। मिसाल तौरु जीअं तव्हां चवंदा हुओ त फेसबुक केतिरो ठाहियो अथई, हाणे जवाबु तॾहिं वरी थींदो त मां हेतिरो ठाहियो आहे या मां न ठाहियो आहे, इहो जवाबु थींदो न। इहो कोन थींदो यार परेशानियूं लॻंदियूं आहिनि, घर में हे आहे, अञा ॿिए थो थिए मूंसां, इहा ॻाल्हि आहे, सिस्टम ख़राबु आहे, ऑफिस में क्लास में शयूं सही न आहिनि। इनखे चइबो आहे माना रमाइणु या नटाइणु। ऐं उन इहा मूंसां कई त कुदरती तौर ते उन सां मां तालुक़ु ख़तमु करे छॾियो, ॻाल्हाइणु हर शइ ख़तमु करे छॾियो। ठीकु आहे, नेक्स्ट टाइम इहो कंटिन्यू कंदासीं।